मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। एक साहबी आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ऐं पुछा कंदी या रसूलल्लाह, वालदेन मां मुंहिंजे मथां ज़्यादा हक़ कंहिंजो आहे? त अल्लाह जे नबी फरमाए मां जो। अल्लाह जे नबी खां वरी पुछा या रसूल कंहिंजो? ॿीहर। अल्लाह जे नबी फरमाए मां जो। वरी टीहर पुछे कि या रसूल कंहिंजो आहे? वरी बि अल्लाह जे नबी फरमाए टीहर बि अल्लाह जे नबी फरमाए मां जो। वरी इन साहबी चौथे मरतबे पुछा कयो त अल्लाह जे नबी फरमाए त चौथे मरतबे अल्लाह जे नबी पीउ जो जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो त अल्लाह जे नबी टे दफ़ा ॾिसो मां जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। मां जेकी आहे औलाद लाइ तमामु घणी तकलीफ़ खणंदी आहे। पीउ बि जेको तमामु घणी तकलीफ़ खणंदो, ईअं न आहे त को पीउ जेको तकलीफ़ नथो खणे। पर हिन हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे मरतबा जेको आहे पीउ जो नालो खयो आहे। पर इन हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे मरतबा जेको मां जो नालो खयो आहे। इहो इन करे त मां जेको आहे औलाद खे पेट में रखे थी, मां औलाद खे पाले थी ऐं मां औलाद खे 2.5 सालनि ताईं खीर पीआरे थी। इन जे करे मां जे मथां ज़िम्मेदारियूं तमामु घणियूं थी अचनि। इन करे अल्लाह जे नबी टे मरतबा जेको मां जो नालो खयो ऐं चौथे मरतबे अल्लाह जे नबी पीउ जो नालो खयो। त तमामु इंसान जेके बि हिन प्लेनेट अर्थ ते मौजूदु आहिनि, उन्हनि खे खपे त उहो पंहिंजे पीउ माउ जो इंतिहाई अदब जेको आहे कनि। ज़िंदगी जेकी आहे मुख़्तसिर आहे। अचानक ईअं न इन हालत में तव्हांजे वालदेन खे मौत अची वञे जो तव्हां सां नाराज़ हुजनि, त वालदेन इन हालत में उन्हनि खे मौत अचे जो वालदेन राज़ी हुजनि। यार ज़ईफ़ी ते पहुता आहिनि न, उनखे पैसे जी त ख़ुशी ॾियो। अॼुकल्ह मसइलो इहो ई आहे। नौजवान मर्द पैसा कमाईंदा, दोस्तनि लाइ तमामु वॾा पैसा हूंदा, घरवारी खे बि ॾींदा ऐं ॿियनि बि शयुनि जो हक़ बि घरवारनि जो बि आहे, उनखे बि ॾींदा। ॿाहिरि पाण में जेको आहे पैसा हिक ॿिए खे ॾींदा। अफ़सोस सां चवणो पवंदो, जंहिं तव्हांखे पालियो आहे, तव्हांजी माउ ऐं तव्हांजो पीउ, उन्हनि खे पैसे ॾियण में अलाए छो जेको आहे नौजवान खे मुश्किल थी लॻे। हालांकि तव्हां नथा ॾिसो, तव्हां जंहिं टाइम नंढा हुयो तव्हांखे कीअं पालियो अथऊं,